जी नाज़रीन, सखर जी सब्ज़ी मंडी में बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां फ्रूट जैमें सूफ़ तोड़े ॿियो जेके आहिनि सो फ्रूट शामिल है। हिते असीं उन्हनि वापारियुनि सां पुछंदासीं तो वो बलोचिस्तान समेत मुख़्तलिफ़ कहिड़नि इलाइक़नि मां कहिड़े क़िस्म जो हिन वक़्तु जेको आहे सो फ्रूट सखर सब्ज़ी मंडी में खणी अची रहिया आहिनि। आप ये बताइए कि आप बलोचिस्तान के कौन से इलाके से क्या क्या फ्रूट यहाँ पे लेके आए? मैं नसरुल्लाह काकड़ बलूचिस्तान ज़िला किला अब्दुल्ला तहसील गुलिस्तान के रहने वाला हूँ। यहाँ से अनार और सेब ला रहे हो मंडी, सेब और अनार ला रहे हो तो इसकी बाज़ार बिल्कुल सही नहीं है। वजह ये कि ईरान से जो सेब आ रहे हैं उसकी वजह से बाज़ार बिल्कुल ख़राब है, कीमत नहीं इसकी। और अनार जो है अफगानिस्तान से आ रहे हैं। इस साल हमारे इलाके की ठेकेदार और ज़िम्मेदार सारे लोगों की उसको बहुत से ज़्यादा नुकसान हुआ है कि हुकूमत वक्त से अपील है कि हमारे इलाके और सूबे की जो फल पकी होती है उस वक्त बाहर की और ईरान खुसूसन की और अफगानिस्तान की मेवे यहाँ तक लाने की पाबंदी लगाई जाए। जी नाज़रीन, सखर जी सब्ज़ी मंडी में अफ़गानिस्तान का आयल ॾाढो भी पिया आहिनि। असीं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे अफ़गानिस्तान के कहिड़े इलाइक़े मां हिते खणी आया आहिनि, हिते छा उनखे मुनासिब रेट मिलंदा ऐं गॾोगॾु सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि। अब ये बताइए कि अफ़गानिस्तान के कौन से इलाके के हैं और इसके क्या रेट हैं अभी? ये कंधार से आता है, ये अफ़गानिस्तान का लगा है, कंधार है, वहाँ से आता है ये। अभी इसका रेट है 1800, 1900, 2000 रुपये का से बिक रहा है ये। और माल जो है इसका ग्राम ये आता है कोयटा से फिर इधर आता है ये। अच्छा, यहाँ पे सहूलियात हैं? सहूलियात है, बहुत सहूलियात है, यहाँ रियायत मिलता है यहाँ से। ये वहाँ से मुख्तलिफ फ्रूट लाते हैं, जैसे जरदालू हैं, आलू बुखारा है, सेब हैं, अनार है और अंगूर है। ये मुख्तलिफ़ किस्म के पलम लाते हैं यहाँ पर, बलूचिस्तान के ज़िम्मेदार लाते हैं यहाँ पर। तो यहाँ पर ऐसे कभी मुनासिब रेट मिल जाते हैं, कभी मिलते भी नहीं है, ज़्यादा लोग नुकसान कर लेते हैं। वहाँ पर लोग कॉन्ट्रैक्ट पे माल लेते हैं ज़िम्मेदारों से, फिर वो यहाँ पर बेच देते हैं। फिर उसके बाद यहाँ पर तकरीबन गवर्नमेंट की तो कोई फैसिलिटी है भी नहीं है। जी नाज़रीन, फ्रूट जो है जैमें सेब ऐं ॿियो शामिल है वो हिन वक़्तु पेटियुनि में पैक करे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं जंहिं महिल वाक थी वेंदा आहिनि त उनखां पोइ जेको आहे सो विकिरे खां पोइ वरी ॿियनि शहरनि में मुंतक़िल कयो वेंदो आहे। हिन असीं पोरियत सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहे कहिड़े तरीक़े सां जेको आहिनि सो सूफ़नि खे पैक करे रहिया आहिनि। ऐं ॿुधायो त हिन खे कहिड़ो तरीक़े आहे, हिन खे कीअं पैक कंदा आहियो सूफ़नि में? साईं असल में कोटियां मार्केट खां ईंदा ऐं गुलिस्तान खां ईंदो आहे। पोइ साईं असां हिते ख़रीदारी करे ऐं हिनखे जेकॾहिं को हिन में दागी हुजे या नंढो दाणो वग़ैरह छांटी करे साफ़ सुथरी पैकिंग करे ॿाहिरि मोकिलींदा आहियूं। सर हिते एक्चुअली 30 रुपया मज़दूरी हूंदी आहे जेका पैकिंग असां कंदा आहियूं। मतिलबु इहो खोले करे पहिरियों खोले साफ़ सुथरो करे 30 रुपया मतिलबु ख़र्चो ईंदो आहे मज़दूरीअ जो। ऐं हुतां किरायो जेको आहे 40 रुपया रहंदो आहे कोटिया खां सखर ताईं। फ़ी क्रेट जो 40 रुपया, 45, 50 एवरेज मीन्स 50 रुपयो ख़र्चु लॻी वेंदो किरायो। ऐं 30 रुपया अनलोडिंग जो हिते किरायो लॻंदो आहे, ख़र्चो लॻंदो आहे। ऐं 5 रुपया मज़दूरी हुते बाग में ख़र्चो ईंदो आहे। जी नाज़रीन, सखर जी सब्ज़ी मंडी में लाड़काने खां आयल ॿेर बि पिया आहिनि। हिते असीं हुन वापारीअ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि ॿेरनि जा कहिड़ा क़िस्म आहिनि ऐं कीअं विकिरो थी रहिया आहिनि। जी अवां ॿुधाइजो त लाड़काने जे कहिड़े इलाइक़नि मां ॿेर खणी आया आहियो ऐं ॿेरनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि? हिकु लालड़ी आहे कंबर साईं 300 रुपया यानी झड़ी आहे सुठो, ऐं जेको हल्को आहे हुन में 100 रुपया झड़ी। अच्छा, रोज़ानो केतिरा ॿेर खणी ईंदा आहियो? न हाणे जो चवंदा कुल 10 मण चवंदा लाड़काने खां। पोइ जीअं जीअं माना ॾींहं पवंदा, पोइ 20 मण, पोइ 30 मण, तक़रीबन 100 मण रोज़ थींदो आहे। मतिलबु रोज़ानो 100 मण ॿेर विकिरो थिए थो, रेट मुनासिब मिलंदा? हा सही आहे, पोइ रेट किरंदो आहे, भली आहिस्ते आहिस्ते घण थी माना हाली नओं आहे न हुते। सहूलियत काई बि न आहे, मंडी में किन कचिरो आहे, सफ़ाई नथी रहे, सम्झी। जेको वापारी अचे थो ॿाहिरि किन कचिरे में वेठो आहे, सम्झी, काई बि सहूलियत न आहे बसि। अच्छा, तो सब्जी मंडी जी मार्केट कमेटी इंतजामिया कुछ नथी करे? कुछ भी नथी करे। नाज़रीन, सखर जी सब्जी मंडी में पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां नारंगियूं आंदी वञनि थियूं विकिरे जे लाइ। हिते अचो त मौजूद वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उहे पंजाब जे कहिड़नि इलाइक़नि मां हिते नारंगियूं खणी पिया अचनि। अवां ॿुधायो त पंजाब जे कहिड़नि इलाइक़नि मां हिते नारंगियूं अचनि पई? भाई सरगोदामो, लयामो ऐं आसपास इलाइक़े में मिठिया जेकी उहा अचे थी तो जी। अच्छा, रोज़ानो केतिरियूं ट्रकियूं ईंदियूं नारंगियुनि जूं? कॾहिं 5 थी अचनि, कॾहिं 7 थी अचनि, कॾहिं मुख़्तलिफ़ थी अचनि। पेटी बि हलनि थी, मिठी शइ आहे, मौसम आहे, इहा हले थी। अच्छा, नारंगियुनि जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि?
नारंगी जा 5 क़िस्म आहिनि जेके संगरा मौसम्बी आहे किन्नू आहे इहो थो हले जी। रेट कीअं आहिनि हिते? रेट मुख़्तलिफ़ आहे, कॾहिं 800 आहे कॾहिं 1000 आहे। भली शइ आहे त 800 रुपया आहे, 1000 रुपयो बि आहे। पेटी वरी महांगी आहे को। अच्छा, नारंगी हिते जेकी अचे थी विकिरे जे लाइ, हिन खां पोइ वरी ॿियनि कहिड़नि शहरनि में वञे थी हितां? हितां साईं गंबट वञे थी, जैखाबाद थी वञे, कंदकोट थी वञे, आसपास इलाइक़े में घोटकी पन्ने ताईं वञे थी हितां। एक ही किस्म है किन्नू की, और कौन सी है? नारंगी की एक ही किस्म होती है जो इधर 1000 में, 800 में, 400 में, 600 में ऐसे बिक रही है सारी। पंजाब से आती है कबीरवाला, खानेवाल, ये मुल्तान, ये कस्सोवाल, बोरेवाला, इधर से सारी किन्नू आती है। रोजाना कितना माल आता है? भाई इधर 2-3 गाड़ी बिकती है अभी तो, पहले तो 15-20 गाड़ी बिकती है, अब 2-3 गाड़ी बिक रही है। यहाँ कोई सहूलियात हैं आपको? यही सहूलियात है, ये सामने लोग उठा के खा रहे हैं, ये सहूलियात बहुत, अल्लाह का शुक्र है। नहीं नहीं, सहूलियात मतलब सफाई सुथराई, रिहायश, पीने का पानी। साफ सुथरा इधर, खाने पीने के बहुत मौज है, जो मर्जी खाते पीते हैं। ये नाज़रीन, सखर जे सब्जी मंडी में मजदूरी कंदड़ मजदूर भी मौजूद आहिनि। अचो त उनसां ॻाल्हि ॿोल ॿुधूं, उनखे रोज़ानो केतिरी ॾिहाड़ी मिले पई। अवां ॿुधायो, तव्हांखे रोज़ानो केतिरी ॾिहाड़ी मिलंदी आहे सब्जी मंडीअ में? नथो मिले। 4 बजे सुबुह जो चवंदा 12 1 बजे वञूं था हितां, 1:30 बजे कंहिं महिल 2 टाइम थी थो वञे, कल्ह 200 250 150 तारीख़ थी अचे। हक़ु नथो मिले, मज़दूरी पूरी आहे न, बढ़िया बीमारी आहे, पंहिंजो ख़र्चो करिणो थो पए हिते। ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि सर? इहे ई सहूलियतूं आहिनि, बसि मज़दूरी पाए पेट में पूरा हिते, मज़दूरी हक़ु मिले ई नथी। असांखे सर 400 ठहंदा आहिनि डेली तक़रीबन। असां 6 बजे सुबुह जो ईंदा आहियूं, तक़रीबन 2 2:30 3 बजे ताईं। उहो बि असांखे माना ज़फ़र नथो अचे 3 4 में असांखे। माना जेतिरी तव्हां महिनत कयो था, मज़दूरी कयो था, उहो उजूरो ॼण घटि आहे? घटि आहे सर, बिल्कुलु घटि आहे। केतिरो हुजणु घुरिजे? असांखे तक़रीबन 700-800 ग्राम घुरिजे। हिते कमाइनि था। अवां ॿुधाइजो त हिते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं अव्हांखे केतिरी ॾिहाड़ी मिले पई रोज़ानो? बाबा असां अचूं था सुबुह जो उथी करे हिते माना घर जो हालत इहा लॻियूं पियूं आहिनि। 1000 रुपयो ख़र्चो आहे, हिते कमाए था वञूं 250-200 रुपया कमाए था वञूं, कीअं पूरत कयूं भाउ? मज़दूर बसि इहा ई ॻाल्हि लॻी पई आहे बाबा। असां आहियूं माशाखोर, हिते माना घर जो आहे 1200-1300 ख़र्चो, हिते 300-400 रुपया कमाए था वञूं, पूरत असांजी नथी पए। छा कयूं, इन जे लाइ मजबूरियुनि सां असांखे अचिणो थो पए हिते। अवां ॿुधाइजो त अव्हांखे हिते मज़दूरी केतिरी पई मिले ऐं ॿियूं सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि मंडीअ में? मज़दूरी सुबुह खां 12 1 बजे ताईं 250-200 रुपया मिलंदा आहिनि, उन में असांजो गुज़ारो थींदो आहे। ऐं ॿियो त का ख़ासि मज़दूरी आहे कोन ॿी। ऐं 1000 1200 800 900 500 त आम जेको आहे इंसान जो ख़र्चु आहे घर में। छो दाल बि खाए त तॾहिं बि उहा 500 रुपया ख़र्च थी वेंदो शाम ताईं। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु ॻाढ़ियुनि गजरियुनि जो वापारी मौजूद आया, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हे गजरूं किथां अचनि पियूं, इनजे मुतलिक़। अब ये बताइए, ये गाजर कहाँ से आ रही है? ये लोकल है, अंदरूनी सक्कर से आ रही है, मकामी जगहों से आ रही है। और लाल गाजर है, अच्छी है, ताज़ी है। तो ये किस तरह मतलब बेच रहे हैं, इसके रेट्स क्या हैं? 120 से लेके 160 तक फी कट्टा? फी कट्टा। और ये कहाँ कहाँ तक जाती है गाजर? ये पूरे सक्कर में सप्लाई होती है, सक्कर से बाहर भी जाती है। अच्छा, यहाँ पे क्या सहूलियात हैं सब्जी मंडी इंतजामिया की जानिब से? सहूलियात तो कुछ भी नहीं है, सारे रोड टूटे पड़े हैं, छपरे हैं ही नहीं, पैसे मिल जाते हैं, खा जाते हैं। सफाई वगैरह? सफाई का काम कोई इंतजाम ही नहीं है। जी नाज़रीन, सखर जे सब्जी मंडीअ में चाइना खां आयल थूम बि हिते मौजूदु आयासीं, वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो हिते बि थूम थिए पई ऐं चाइना वारी थूम जेको आहे सो हिते विकिरो थिए पई, हिन में कहिड़ी ख़ुशूसियत आहे? अवां ॿुधायो त हिन चाइना वारी थूम में कहिड़ी ख़ुशूसियत आहे? साईं फ़र्क़ु त न आहे, भई साॻी शयूं, पर मौसम जो हिसाबु हूंदो आहे न। हितां वारी लोकल जेकी थूम आहे उनजो मौसम ख़तमु थी वियो आहे, इन करे हाणे चाइना खां अचे। जा रेट त महांगा हूंदा, चाइना खां अचे थी, टैक्स बि लॻंदी हूंदी? हा साईं, आहे महांगी आहे, तक़रीबन 120-130 रुपया किलो हले थी। पंहिंजी जेकी लोकल ईंदी आहे त उहा 40-50 रुपया किलो हलंदी। अच्छा, हिन ते उहो असरु न पवंदो हूंदो, जेके सब्जियूं हिते थियनि थियूं ॿाहिरां अचे थी, उहा महांगी बि आहे, हितां वारी सस्ती बि आहे? मौसम जो हिसाबु किताबु आहे न, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेकी मौसम जे हिसाब सां वधीक थधि थिए त सड़ी वेंदियूं। जी नाज़रीन, सखर जे सब्जी मंडीअ में हाइब्रिड वारो साओ मिर्च मौजूदु आहे। असीं वापारी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़नि इलाइक़नि मां हिते अचे पियो ऐं कहिड़ी ज़रूरत आहे जो लोकल जेको आहे सो साओ मिर्च जे हूंदे हाइब्रिड जेके आहिनि सो मिर्च विकिरो कया पिया वञनि। ऐं ॿुधाइजो साओ मिर्च किथां आयो आहे? हे साईं दादू को मिर्च आयो आहे, सालिया पट वारो जेको लोकल आहे उनजी मुंद ख़तमु थी वई आहे, हिन वक़्तु हे ई हलंदो आहे, मुंद जे हिसाब सां हली रहियो आहे। अच्छा, हाइब्रिड जेको मिर्च आहे हिन जो नुक़सानु न आहे को? नुक़सानु साईं आहे,
इनमें नुक़सान इहो ई आहे त भाॼी में टेस्ट न कंदो आहे पकोड़नि जी कमी ईंदो आहे जेको लोकल आहे उहो टेस्ट कंदो आहे हे टेस्ट न कंदो आहे हे पकोड़नि जी कमी ईंदो आहे लेकिन माण्हू त भाॼियुनि में बि इहो इस्तेमालु कनि पिया उहो मजबूरीअ खां इस्तेमालु कनि पिया बाक़ी त असुलु जेको आहे त गोगाई मिर्च इस्तेमालु कयो वेंदो आहे भाॼीअ जे हिसाब सां हा मिर्च सफ़ा सस्ता हली रहिया आहिनि जेको ज़मीनदार जो आहे न किरायो भाड़ो ई नथो लहे पियो जी नाज़रीन सखर जी सब्ज़ी मंडीअ में गोभी जो फसल बि तैयार आहे हिन वक़्तु कटन में गोभी पैक पियल आहे असीं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे कहिड़नि इलाइक़नि मां हिते गोभी खणी अचनि पिया ऐं ॿुधाइजो त कहिड़े इलाइक़े जी गोभी आहे ॻोठ जी आहे साईं इहा गोभी कंडियारो मेरापुर जी गोभी अचे थी बाक़ी रेट कोन्हे को 180 200 210 20 मज़ो कोन्हे सम्झी बाक़ी पीअण जो पाणी जो बाक़ी आहे हिते कोड़ो पाणी थो मिले पीअण जो पाणी कोन्हे को अच्छा रेट छाजे करे न आहिनि सब्ज़ी जा रेट त जाते ताते सब्जी लही पई आहे न हिन जे करे रेट ॿाहिरि वञे नथी काॾे बि फसल जाम थी आहे ॿाहिरि नथो निकिरे हिते ई बीठो आहे हिते असीं सब्ज़ी मंडीअ में ॾिठोसीं जेको फ्रूट आहे ऐं सुकी थूम आहे उहे त अफ़गानिस्तान चाइना ईरान मां बि अचे थो हितां जूं शयूं ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में छो न पियूं वञनि ॿाहिरि मोकिल में सियासतदान मोकिलनि न साईं असां त न मोकिले सघंदासीं न माना हुकूमत हितां जूं शयूं जेके आहिनि ॿाहिरि नथियूं माने आलमी मार्केट में हा हितां जूं शयूं हिते ई रहनि थियूं पोइ रेट कोन्हे को मज़ो कोन्हे जातो तातो सब्जी मंडी में लही था पिया वञे इलाइक़नि जूं खैरपुर पीर ॻोठ जीअं कंडियारो इहे सॼा लथा पिया आहिनि हर को हितां उठान हिते ई हले थी पई जॾहिं इन करे रेट कोन्हे को